बिल्कुल एहसास की हालत जेके वज़ीफ़े वारी रक़म है उनके हलंदे के जो है 5 ॾींहं थी विया आहिनि। अॼु जेको आहे उबाड़ो जे जाम मुमताज़ डिग्री कॉलेज में एहसास किफ़ालत सेंटर जेकी वज़ीफ़े वारी रक़म है उहा मुस्तहिक औरतुनि खे ॾिनी पई वञे। हिते जेको एजेंट्स आहिनि जेका डिवाज़ माफ़िया जेको आहे फ़ी औरत का जेको आहे 1000 रुपया जेके असांखे शिकायत मौसूल थियूं आहिनि। एटीएम मशीन आहे उते बि जेको आहे एजेंट्स माफ़िया जेका मुक़ररु थियल मुस्तहिक औरतुनि खां 500 खां 1000 रुपया कटौती करे रहिया आहिनि। माण्हुनि खां 500 कंहिं खां कटी था पिया कंहिं खां 1000 कटी था पिया। हो कटी थो वेठो मां पाण ॾिठो आहे। पंजो ॾियारो आहे जॾहिं खां वठी खुलियो आहे। अॼु हिते खड़ी खड़ी कार्ड न वठंदा पिया आहिनि। रख तोखे ॾींदा आहियूं आसरे में माना मक़सदु इहो त माना 500 असांखे कुंड ते ॾिन त ॾियूं माना सरेआम न ॿोलींदा पंहिंजो सरेआम घुरंद पोइ असां इतलाउ कयूं। जल्दी में 500 ॾियो त तव्हांखे ॾींदा आहियूं न त ॿाहिरि हेॾे वियायो वञी असांजे उते पोइ ॾींदासीं मर्ज़ी सां। 500 ॾियो त जल्दी में कढी ॾींदा आहियूं। मुस्तहिक औरतुनि खां जेको आहे 500 रुपया 1000 रुपया कटौती करे रहिया आहिनि। मकी सां गॾु अब्दुल गफ़ार मलिक, सिंह टीवी न्यूज़, उबाड़ो।